बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। एसएमबी कायद-ए-आज़म पब्लिक स्कूल दरसानो छन्नो ऑनलाइन क्लासेस में खुश आमदीद। प्यारे बच्चों, आसान सिंधी की किताब है, आपकी क्लास 5th है। आज 24 अगस्त है। हमारे सबक का नाम है असांजो प्यारो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आज हम सबक की रीडिंग करेंगे। आइए सबक स्टार्ट करते हैं। असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाण सगोरा अरब मुल्क जे मक्के शहर में ॼावा हुआ। नंढे हूंदे खां ई पाण ॾाढा सुलझणा, सच्चा ऐं अमानतदार हुआ, जंहिं करे माण्हू खेनि अमीन करे सॾींदा हुआ। हिन वक़्तु अरब मुल्क जी माण्हुनि जी हालत ॾाढी ख़राबु हुई। हू बुतनि जी पूॼा कंदा हुआ, अजाइन ऐं ख़सीस ॻाल्हियुनि तां पाण में विड़ी पवंदा हुआ। इहा वेड़ कई साल हलंदी हुई, जंहिं करे केतिरी ई खूनरेज़ी थींदी हुई। इहे मुसाफ़िरनि ऐं वाटहड़नि खे फुरींदा हुआ, पाड़े वारनि खे ॾुखोईंदा हुआ, खॾूं खोटे पंहिंजी धीअरुनि खे जीअरे दफ़न कंदा हुआ, इन्हनि में पूरे छॾींदा हुआ। जॾहिं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उमिरि मुबारक 40 वरिया थी त खेनि ख़ुदा जो हुकुम थियो त माण्हुनि खे ख़राब कमनि खां मना करियो ऐं चङा कम ॾसियो। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माण्हुनि खे गॾु करे ख़ुदा जो हुकुम ॿुधायो त अव्हीं हिकु अल्लाह जी इबादत करियो, जंहिं अव्हांखे पैदा कयो आहे। कूड़ न ॻाल्हायो ऐं पाण में न विड़ो, ठगी या चोरी न करियो, पाड़े वारनि सां भलाई करियो, न्याणियुनि ते रहम करियो, मुसाफ़िरनि खे इज़्ज़त ॾियो ऐं इन्हनि खे मानी खारायो। प्यारे बच्चों, पहले हम इसको उर्दू में समझ लेते हैं। आइए स्टार्ट करते हैं। हमारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नाम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब मुल्क के मक्का शहर में पैदा हुए। आप बचपन ही से बहुत ही सुलझे हुए, सच्चा, अमानतदार थे, जिसकी वजह से लोग आपको अमीन कहकर बुलाते थे। इस वक्त मुल्क अरब की हालत बहुत ख़राब थी। वो बुतों की पूजा करते थे और खसीस यानी कि छोटी बातों से आपस में लड़ पड़ते थे, और ये लड़ाई कई सालों तक चलती थी और खूनरेज़ी भी होती थी। और ये लोग मुसाफिरों और रास्ते से गुजरने वाले लोगों को लूटते थे, पड़ोसियों को दुख होते थे यानी कि दुख देते थे, खॾूं खोटे पंहिंजी धीअरुनि खे जीअरे दफ़न कंदा हुआ, यानी कि वो अपनी बेटियों को ज़िंदा दफन कर देते थे। जब आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की उम्र मुबारक 40 बरस हुई तो आप सल्लम को खुदा का हुक्म हुआ कि लोगों को ख़राब कामों से मना करे और अच्छे कामों की तलकीन करे। आप सल्लम ने लोगों को जमा कर